जी बिल्कुल, मां इन वक्त मौजूद आहियां मिठियाणी में जिस्कम जे सॾ ते जिते अॻवान हिते मौजूद आहिनि STP जा ऐं JUI जा मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू हिते मौजूद आहिनि जेके क़ौमी कारकुन ऐं जेके गिरफ़्तार थियल आहिनि अॻवान उन्हनि जे लाइ बुख हड़ताली कैंप लॻाई वई आहे जिते अॻवान मौजूद आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। 6 जून ते जेको सिंध जे क़ौमी शऊर जो वॾे में वॾो इज्तिमा थियो, सिंध एक्शन कमेटीअ में जेके सियासी समाजी धुरियूं गॾियूं उन में GS क़ौमी महाज़ समेत मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि ते जेके दहशतगर्दी जा केस दाख़िल थी विया उन जी मज़म्मत कयूं था। 2016 खां वठी 17 खां वठी जीअं ई बहरिया टाउन जो बुनियादु पियो उन वक़्त में GS क़ौमी महाज़ जो बहादुर चेयरमैन मोशीर ख़ान कुरैशी बहरिया टाउन जे अॻियां पहिरियों इज्तिमा कयो क़ौमी। सिंध जे क़ौमी शऊर वारे वॾे इज्तिमा खे कंहिं मुनज़म साज़िश तहत छिड़ छॾण जी जेका साज़िश कई वई। सिंध एक्शन कमेटी जे मुख़्तलिफ़ क़ौमी कारकुननि समेत मरकज़ी क़यादत ते बि दहशतगर्दी जा केस दाख़िल कया विया। आला अदालती सिस्टम जी तोहीन सम्झूं था। एट अ टाइम हिकिड़े धरणे जे अंदरि 20 दहशतगर्दी जूं FIR दाख़िल करे ऐं इहो सम्झां थो त इहो अदालती सिस्टम ऐं स्ट्रक्चर बि उन जी तबाही जो कारण आहे। आलमी अदालत में आऊं दोस्तनि खे चवंदुसि त चैलेंज कनि। असली मलक रियाज़ ऐं ज़रदारी कुझु बि न आहिनि। हीउ सॼो सिस्टम जेको आहे रियासती इदारनि जी सरपरस्तीअ मले थो। असां पंहिंजे क़ाइद, असां पंहिंजे महबूब चेयरमैन ऐं मरकज़ी क़यादत ते जेके दहशतगर्दी जे बुनियाद ते कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि उन हवाले सां GS क़ौमी महाज़ मिठियाणी जेका बुख हड़ताली कैंप आहे असां उन्हनि खे ख़िराज तहसीन पेश कयूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त सिंध हुकूमत जेको हीउ अमल कयो आहे इंतिहाई अफ़सोसनाक आहे। उन जे ॻोठनि खे बिलडोज़ करे उन्हनि खे उतां बेदख़ल कयो थो वञे, दरबदर कयो थो वञे। इहो हिकिड़ो इंतिहाई ॾुख जो लम्हो आहे। उन ते जेकॾहिं सिंध जा अॻवान ऐं ज़िमेदार साथी कारकुन ऐं उन जा अॻवान उन जो रद्द अमल ॾिनो आहे त इहो उन जो हिकिड़ो फितरी शइ आहे। उन खां पोइ जेकॾहिं उन्हनि मुल्क जे आइन ऐं कानून ख़िलाफ़ वर्ज़ी का कई आहे त मुल्क में जुडिशरी बि आहे, उन्हनि खे उन कानून जे हवाले कयो। इन रवैये सां अञा मुल्क में इन जो रद्द अमल ईंदो ऐं अञा अवाम में हिकिड़ी बेदारी ईंदी ऐं अवाम अञा भागी थींदो। त जेकर असां मुअद्दबाना गुज़ारिश था कयूं मुल्की मुक़्तदर इदारनि खे ऐं सिंध हुकूमत खे त जेके क़ौमी कारकुन तव्हां गिरफ़्तार कया आहिनि बजाए जो उन्हनि ते तव्हां वाशाना तशद्दुद कयो, उनखे तव्हां कानून जे हवाले कयो। मुल्क में आइन आहे, कानून आहे। जेकर उन्हनि को कानून खे लताड़े करे का ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे त उनखे उहो आइन अदलिया उहा कंहिं लाइ अमल उनखे ॾेई सघे थी। जेकर सज़ा जे मुस्तक आईंदो उनखे सज़ा ॾे। GS क़ौमी महाज़ जे तरफ़ां रखी वई आहे अलामती बुख हड़ताल। इन जे लाइ असांजे महबूब चेयरमैन सनान ख़ान ते अंदरि जेल में सख़्तु तशद्दुद कयो थो वञे। इन जो ज़िम्मेवार मलिक रियाज़, आसिफ़ ज़रदारी ऐं सिंध हुकूमत खे असां करार ॾियूं था। अंदरि सख़्तु तशद्दुद कयो थो वञे। उनजो हुसैन ख़ान भाउ ॻाल्हि कई त बाबा मुंहिंजे भाउ ते मोहतरम सनान ख़ान कुरैशी ते सख़्तु तशद्दुद कयो थो वञे। जी नाज़रीन, अवां अॻवाननि जा जेके कैंप ते मौजूदु आहे उन्हनि जा तासरात ॿुधा। उन्हनि इहो ई ॿुधायो त जेको इहे बहरिया टाउन जे हवाले सां सिंध गवर्नमेंट ऐं मलक रियाज़ भाङे भाई वारनि असांजा क़ौमी कारकुन ऐं जेके अॻवान असांजा गिरफ़्तार लॻा पिया आहिनि उन्हनि खे फौरी तौरु आज़ादु कयो। उन्हनि तां कूड़ा केस ख़तमु कया वञनि ऐं जे इहा बेचैनी ख़तमु कई वञे त पूरी सिंध में सरापा एहतियाज बणिजी पवंदासीं ऐं असां पंहिंजी वारसी पाण करे सघूं था। पर असांजो जेको पुरअमन एहतियाज असां एहतियाजनि करे सॼी सिंध में अॼु कयूं पिया, मिठियाणी में बि असां एहतियाजनि असां बुख हड़ताल ते वेठा आहियूं। इन हवाले सां असांजो इहो ई आहे त गवर्नमेंट सिंध जेको आहे हिन सां भाङे भाई वारा आहे। कैमरा टीम सां गॾु शौकत अली मलक, KK न्यूज़, मिठियाणी।